वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन शुरुआत में अहम ख़बर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। ICC T20 वर्ल्ड कप जे फाइनल में न्यूज़ीलैंड जी टीम ऑस्ट्रेलिया खे कामयाबी लाइ 173 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। दुबई में ऑस्ट्रेलिया जे कप्तान एरन फिंच टॉस खटे अॻ में बॉलिंग जो फ़ैसिलो कयो ऐं दावत मिलण ते पहिरियां खेॾंदे KVT मुकल ओवर्स में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 172 रन्सूं ठाहियूं। न्यूज़ीलैंड जो कप्तान केन विलियमसन 85 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी टॉप स्कोरर रहियो। मार्टिन गुप्टिल 28, डेरिल मिचेल 11 ऐं ग्लेन फिलिप्स 18, जेम्स नेशम 13, टिम सेफर्ट 8 रन्सूं ठाहियूं। अव्हांखे ॿुधायूं त ऑस्ट्रेलिया तरफ़ां जोश हेज़लवुड 3 विकेटूं वठी सभ खां कामयाब बॉलर रहियो आहे, जॾहिं एडम ज़िम्बा 1 शिकार कयो। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ICC T20 वर्ल्ड कप जे फाइनल में न्यूज़ीलैंड जी टीम ऑस्ट्रेलिया खे कामयाबी जे लाइ 173 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। दुबई में ऑस्ट्रेलिया जे कप्तान एरन फिंच टॉस खटे अॻ में बॉलिंग जो फ़ैसिलो कयो ऐं दावत मिलण ते पहिरियां बैटिंग कंदे मुकर्रर ओवर्स में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 172 रन्सूं ठाहियूं।